लाल सुर में बेटा ही फरमाए तो अला उपजियार एक सूरज जो दातार सखी जो गरीबन की अड़ियूं छॾाए ऐं सूरज वो जो लश्कर के मोदी कंहिंजी इज़त बचाए ये ब धरती ते खपन मुंहिंजा रब ये दामन आहिनि हू कंहिंजी बुख जो दामन है बुखे पेट जी लताड़ जेका उन ते जेका पीड़ा है जेका बुख जी उहा दूर करण वारो आहे हू कंहिंजी अड़ी छॾाए कंहिंखे उकारे फुट सां बकरी मटाए ॾींदो अला उपजियार एक सूरज जो दातार हले भई अला उपजियार एक सूरज जो दातार हू कट गाए के मोंडे ही अड़ियन जो आधार जे वरे अहिड़ी वार तो ॿेली थियनि ॿियनि जा असांजी साईं मोहम्मद अनीब भला आप पंगरियो असांजी तक़रीबन 81-82 खां जी वाक़िफ़ियत थी आहे थी अॼु ॾींहुं ताईं माने रोज़ गॾायूं हाणे त उहे हिन दौर में नंबर आहिनि फ़ोन गॾाए हूं बि सॼो ॾींहुं गॾु हूंदासीं ॿिए ॾींहुं 3 ॾींहुं 15 ॾींहुं 20 ॾींहुं महीने मिलंदासीं असांजो इहो मशग़ूलो तक़रीबन शाइरी जो ऐं अदब जो ऐं तारीख़ पढ़ण जो या किताब पढ़ण जो तक़रीबन गॾु रहियो आहे इहो 41-39 साल थी विया इन सिलसिले में असांखे बि को इन पेरनि जे पुड़नि सां सफ़र बीठा आहिनि असांखां बि को हासिलात के कई हूंदी आहे असां किथां हासिलात कई हूंदी उन बारे में इहो लिखूं था त दुनिया में इलाही माण्हू आया किरोड़े शाइर ते थी विया अंग्रेज़ पादरी गिरफ्तार हिंदी सिंधी संस्कृति प्राकृति उर्दू फारसी अरबी सिंधी अंग्रेज़ी वॾा स्कॉलर शाइर दुनिया में गुज़री विया आहिनि हिते एतिरो वॾो एहसासु छॾे विया आहिनि जे उन ते पेर चाढ़ी ते ॿियो केरु नथो रखी सघे सवाइ लतीफ़ सरकार छो जो हुन सभिनी खां हिन खे अवलियत ॾिनी उनजो बैत पाण पढ़ियो उन खां पोइ ॿुधायो वक़्तु जो बैत वक़्त ते कंहिं कोन लिखियो वक़्तु कोन माफ़ कंदे वक़्त ते तूं जाए वक़्त ते तूं मरदे वक़्त ते तुंहिंजी निमाज़ वक़्त ते तुंहिंजो रोज़ो वक़्त ते तुंहिंजो उथणु वक़्त ते तुंहिंजी इस्तिंजा वक़्त ते तुंहिंजो गिलादत ऐं जेके इहे हक़ीक़तूं जेके ख़ुदा टाइम ते रखियूं आहिनि उन टाइम ते लिखियो थी वक़्तु वठंदो वेर वारे सभु को पंहिंजा ॾींहं सारे भले किंजियूं को भूंगियूं ॿारे ठपाए ठाहे पाणी ॾियारे सभु को चाढ़ियो वते सिराण वक़्तु ॾींदो नेठि वराण वक़्तु कंहिंजो चाचो कोन्हे जे पंहिंजो ॾिठो पाछो कोन्हे किंजर कारूंजर काछो कोन्हे किंजर कारूंजर काछ जो मिसाल ॾेई करे आयो त ही पिकनिक पॉइंट हुयूं हिते माण्हू सैरो तफ़रीक़ हासिल ॾींदा हफ़्ता तंबू हणी रहंदा इज़त सां रही पंहिंजो वक़्तु पासे हलाईंदा हाणे कारूंजर ते वञनि था त एक्सीडेंट थियो मरनि ऐं किंजर में वञनि त ॿुॾियो पिया मरनि जे काछे में वञनि उञ पिया मरनि छो जो इन हया वारो चश्मो लाहे रखी बेहयाई जा चश्मा अखियुनि ते चाढ़िया हुन खां पोइ ख़ुदा हिननि जी पुठियां काहे पियो वक़्तु कंहिंजो चाचो कोन्हे जंहिं पंहिंजो ॾिठो पाछो कोन्हे ऐं हिते किंजर कारूंजर काछो कोन्हे जे अञा बि अंग आछो कोन्हे बुज़ुर्ग जी लालच ते जमत थी वई पर पंहिंजो अंग कोन अचे उहो अला वारो आहे जे अञा बि अंग आछो कोन्हे वेही करे उनजी वाखाण वक़्तु ॾींदई नेठि वराण वक़्त ते छा पियो थिए वक़्त ते को आऊं भरे पियो को ताऊं करे पियो को ऐश करे पियो को बुख मरे पियो कोन कढे थो कंहिंजी कान वक़्तु ॾींदो नेठि वराण उनजे लाइ तोखे शायदि ॿियो पुछणो ई कोन्हे अंदरां पुछी वठ आखियूं पूरे त मूं छा छा कयो आहे अंदरि कलब अंदरि कादी अंदरि बादीगर अंदरि बादी अंदरि आदि अंदरां न्यादी ऐं अंदरां रब खे कर तूं राज़ी अंदरां मिलंदे इहो वञाण वक़्तु ॾींदे नेठि वराण रेगिस्तानी रहंदो रब बाक़ी खाक आहीं थींदे खाकी चारई पौर ई चालाकी हिकिड़ो पौर त ख़ुदा जी राह में हुजे चारई पौर ई चालाकी पोइ धक जे हमेशह पोयां धकी पोइ पट ते किरंदे धक सां किरंदे पट ते पाण वक़्तु ॾींदे नेठि वराण इन ई वक़्त जे कांटे खे सेरींदे 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 दुनिया किथे जी पई थिए 2020 जी थियो एकी बल्कि हो न अॼु ॾींहुं ताईं कंहिंखां फ़ैसिलो न पंहिंजो थियो न कंहिं ॿिए जो करे सघियो त पोइ तूं ज़िंदा छा लाहीं तोखे हल को बि नथो थिए त पोइ तूं हिते धरती ते ॿार छाजे लाहीं तोखां को बि पाड़े में माण्हू ख़ुशि कोन्हे तोखे पंहिंजी फैमिली तोखां ख़ुशि कोन्हे त तूं ॼाएं छो हाणे तूं हाणे ख़ुदा ते वध त मूं को ख़ुदा खे चए तूं मूंखे पैदा कर ख़ुदा माकोड़ी कीड़ी हाथी हिमारत छुटा ही माकोड़ी कीड़ी मक़सद सां खलकी आहे इहा माकोड़ी हाथी जो मौत करे छॾे जे खाई वञे उजदी भुलिजी वॾे पॉइज़न वारी ॻाल्हि इंसान वटि हुजे जंहिंमें ज़हर हुजे कड़ाण हुजे कड़ाण हूंदी आहे सचे वटि ॻाल्हि जेका हूंदी हुन में कंटा हूंदा उहो पेश करे वेंदो को अमल करे न करे दादा इन ॻाल्हियुनि ते ई पंहिंजा मुल्क कहिड़ो भलो केॾो वॾो सकाफ़ती मर्कज़ हो लूणु हितां वञे बेनिमक दुनिया खे लूणु हितां ॾिनो सकाफ़तूं मारियूं हितां ॾिनियूं
अॼु अलाए कहिड़ियूं बचियूं ऐं कंहिंजी महरफ़त अची वियूं। अॼु असां थर विया, पर विया, असां वटि वठो वियो, वसकारा विया, मुंदूं वयूं, हर शइ कावड़जी वई। असां खां छो असां अमल छॾे ॾिना। अमल खे छॾे ॾियण सां इंसानु जेको थो रुली वेंदो ऊंदाई में। जीअं ॿीटाई चयो त ॾोर जे ॾियो हथु करे, ॾोर जे मॾियां धार, कोड़ियां लख हज़ार, इन ऊंदाई अंधा कया। इहा ऊंदाई आहे त मुर्शिद असां वटि कोन्हे, जेको हथ ते बैत करे ऐं तलक़ीन करे असांखे के बुखल जा टारा हथ मां खसे, का सखावत जी टारी ॾे जेका जन्नत जो त असांखे रस्तो ॾसे। उते हिते त जन्नत जंहिंजे घर में माई जो नालो अचे थो ऐं जन्नती आहे, घणे अमल सां वेंदे। ख़ुदा फरमाए थो क़ुर में, जन्नत मटिजे भरिसां लोफर जो मटण जो तस्वीर न करे त उन सीम मां मटी वञे। उते वॾो किरदारु खपे, तूं ईंदे किॾां, कहिड़े पासे वेंदे तोखे केरु फेरी घोड़ो कोन ॾींदो। हे ॿोॾूं तूफ़ान ज़िलज़िला सभु तुंहिंजे करकूतनि जो कारण, महांगाइनि जा मिसकिन ते ॿारिया कंहिंजी ॿारण। अब हे हक़ सभु हुन वटि आहिनि, आयल खे वीर खे वारण। अखि खण इंसान न ऐब सवाब अॻियां पिया अथई, सभई पंहिंजा सार तूं, उकरी अॻिते कीअं थींदे मरे, पुलिस रातां पार तूं। अवल नालो अलाह जो उन ते कर एतबार तूं, रब जंहिंते राज़ी थिए थो वाई अहिड़ी का वार तूं, न त उकरी अॻिते कीअं थींदे पुलिस रातां पार तूं। कूड़ कुपत तोखे ठगे कयो सभु कमकार ख़तमु, इमदाद जे आसरे ते थियो अलाह मां एतबार ख़तमु, हणाणाई खणखणा में वाहिद जो वीचार ख़तमु, कर ख़ुदा जो ख़ौफ़ गुज़ारा, दीन खां थिए पियो धार तूं, उकरी अॻिते कीअं थींदे पोइ पुलिस रातां पार तूं। धड़ाधड़ धाड़ा धरती मथे धम चकर धारियुनि संदा, धड़ाधड़ धाड़ा धरती मथे धम चकर धारियुनि संदा, ऐं ज़ुल्म ज़मीनदारनि जा ॾिसो हक़ गज़ब हारियुनि संदा, हे सरे बाज़ार सौदा थियनि पिया नंग नाबूद नारियुनि संदा, ऐं ही मार मारा मुल्क में कोस ॾिसो कारियुनि संदा। अख खण इंसान ते कर न कहिड़ी कार तूं, उकरी अॻिते कीअं थींदे पुलिस रातां पार तूं। ही कुकड़ कुते रिछ मथे बुणे हिते बादियूं रखियो, हाराणी जे हवस में चोको चुको पाणी चखियो, हे बूट सूट सेंट पाउडर मुश्क वते मुंहं ते मखियो, महीनू भलारो वियो मटे तोको हिकिड़ो रोज़ो रखियो, पोइ त अखियुनि ॾिठो आईं था भूं इन ते बार तूं, उकरी अॻिते कीअं थींदे पुलिस रातां पार तूं। पाप न कर पापी एॾा पाण वेंदे किथे पाप थी, रख फीत पेर न कना छा मथे ते तुंहिंजी माप थी, फीत रख मथे थी 5 फुट जो जो आसमान ते टिपंदो वञे। कई ते आद समूद, कई दकियानूस, कई वक़्त नसर, कई फिरौन, कई कारून, धरती ते छेरूं हणी हणी नची नची गिंगरियूं किराए विया, निशान कंहिंजो कोन थो मिले। तारीख़ जे वर्ग ते किथे लॻे थो त हिते फिरौन हो, हिते नमरूद हो, हिते शिदाद हो, हिते फलाणो हो, हिते हीरो। उहा तारीख़ असीं त कोन था पढ़ूं, कीअं ख़बर पए। अहिड़े लिहाज़ खां इंसान जो इहो सोचणु खपे हिनखे त पाप न कर पापी एॾा पाण वेंदे किथे पाप थी, रख फीथ पेर न कना छा मथे ते तुंहिंजी माप थी, तूं त थोरे में थकिजी वेंदे थाप मथां थाप थी, तुंहिंजे लाइ हथियार खणण जी कहिड़ी ज़रूरत, तोखे थपड़ सां माण्हू मारे विझंदा। तूं त थोरे में थकिजी वेंदे थाप मथां थाप थी, जे लॻी किथां लोणण वारी त लॻंदे जी लाप थी, रेगिस्तानी रब कांडिजी तोभां लाथी तयार तूं, उकरी अॻिते कीअं थींदे पुलिस रातां पार।